नाज़रीन, हारी अॻवान लेखक ऐं साफ़ी कामरेड गुलाम रसूल सोहतो जो महराबपुर में टीजो थी गुज़रियो। उन हवाले से रिपोर्ट कर रहे हैं आकाश कुमार। सिंध हारी कमेटी के अगूणे सदर सीनियर सहाफ़ी कामरेड गुलाम रसूल सोहते जो टिजो थी गुज़रियो। टिजे वारी तकरीब के आगाज़ में मरहूम की रूह के ईसाल सवाब लाए मग़फ़रत लाए दुआ घुरी वही। तकरीब में संदन वडे फर्जंद नज़ीर अहमद सोहते के पग बदराई वही। मरहूम कामरेड गुलाम रसूल सोहते के वेजन साथिन कामरेड गुलाम मोहम्मद साले बिलू, कामरेड मसरूर हुसैन, कामरेड नज़ीर हुसैन लाड़, कामरेड लोंग खान अतार, साफ़ी इखलाक जोखियो ऐं ॿियनि नज़ीर हैदर जी पग के वर ॾिना। टिजे वारी तकरीब में सियासी समाजी सहाफ़ती तंज़ीमुनि के अगवाणनि समेत शहरनि वॾी तादाद में शिरकत कई। बुकरताल सिंध लेवल ते तालीम ते हारिन कमेटी के तरफा मुख्तलिफ़ शोबन में मुख्तलिफ़ पार्टियुनि में भी बाबा रहो। घणो अक्सर असां खां वधीक सॼी सिंध में रहो। दो मुख्तलिफ़ दोस्तनि सां जेके दोस्त आहिनि उन्हनि सां जदोजहद में गॾु रहो। कामरेड गुलाम रसूल सोहते जो जेका असांजो विछोड़ो आहे इहो पूरी सिंध जो नुक़सानु आहे। मुंहिंजे हिसाब सां असां त हुन जा आशिक़ बि रहिया आहियूं त इहो सिंध जो आख़िरी हीरो हो। इलाही कुछ समझो तो खाली था समझो सिंध के असा के हिन सिंध तो छा पर पूरे पाकिस्तान में कामरेड जड़ी शख्सियत नज़र नथी अचे। हिकिड़ो अहिड़े बेलोस इंसान हो जैं बग़ैर कंहिं पंहिंजे लालच जे एडी जिदोजहद हिन जेका कई आहे सो केतिरा ई हुन जा कारनामा आहिनि। असांजे खैरपुर में जेको आहे सारनि ते 144 कलम अलाए कॾहिं खां वठी अॻ जो लॻल आहे। इन खां पोइ अमल थियो उन ते जेके पाबंदी मुकम्मल इन्हनि ते थी न त असांजो खैरपुर ज़िलो हज़ारे एकड़ ज़मीन सिम में तबाह थी वई आहे। असांजो वॾो साथी हो, हिन वॾा कम कया। बिल्कुलु जेका भी असांजे हारी तहरीक आहे उन खे हिन वॾो मान ॾिनो। उन जे करे असांजे केतिरा ई ज़िलो खैरपुर तक़रीबन ज़बरदस्त नवाज़ियो वियो आहे। स्कूलनि जे बारे ॾांहुं असांखे चओ इरीगेशन स्कालप कहिड़ा बि कम आहिनि जेके कुदरती जेके निज़ाम आहिनि उन्हनि जा सभु कामरेड जे हमथ सां थिया आहिनि। असां हुन सां गॾु हुआसीं। शुरूआती तौर ते असांजी माना सियासी तरबियत सिते कई ऐं हू असां लाइ न रुॻो सियासत में पर सहाफ़त में बि असां लाइ मॉडल हो। बाक़ी जेके ॾिसिजे हारी इक़्तिदारनि जी तहरीक ॾिसिजे त कामरेड हैदर भाई जो तंहिंखां पोइ वॾो नालो कामरेड गुलाम सोहतो आहे। सॼी उमिरि हुनजी मुतहरिक गुज़री। कामरेड गुलाम रसूल सां असांजो जेको आहे गुज़िरियल 38 सालनि खां जेको वास्तो हुयो हू हिकु बहादुर ऐं दलेर ऐं निडर सहाफ़ी सां गॾु हिकिड़ो ग़रीबनि जो हमदर्द बि हुयो। कामरेड तमामु जेको आहे हारिन लाइ मज़लूम लाइ तमामु घणी हुन जदोजहद कई। उहो राति ॾींहुं हिकु कयो अमली जदोजहद कई। रिपोर्टर तौर ते असांजो चीफ एडिटर हो त हू चवंदो त हक़ ऐं सच वारी ख़बर ते केर बि मुंहिंजो घर जो भाती छोरो हुजे उनजे ख़िलाफ़ तव्हां ख़बर छा करे छॾियो उहा हलाए छॾींदा कयो। ऐं हू हमेशह सचो खरो ऐं मुंहं ते चई ॾियण वारो हिकिड़ी शख़्सियत हो। उनजे विछोड़ सां जेको पैदा थियो ख़्याल आहे ऐं चवां थो सदियुनि ताईं भरिजी न थिए। तकरीब में शरीक कामरेड गुलाम रसूल जे वेजन साथिन उन अज़म के वरजायो त कामरेड गुलाम रसूल सोहते जे ॾिनल जदोजहद ऐं जाखोड़ वारी राह ते हलंदे हिन धरतीअ जे मज़लूम तबके के संदन हक़ ॾियारण लाइ जाखोड़ींदा रहंदासीं। कामरेड गुलाम रसूल सोहते जे ज़िंदगी जे लाइ मशल राह आहे। कैमरामैन साबिर अली सां गॾु आकाश कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, महरापुर।